कराची खां त कराची जे इलाइक़े गार्डन मां करोड़े रुपयनि जी मंशियात ऐं हथियारनि समेत गिरफ़्तार अनमोल उर्फ पिंकी मुकमल पुलिस प्रोटोकॉल सां हथकड़ियूं हिण खां सवाइ अदालत में उनखे पेश कयो वियो। अदालत अनमोल उर्फ पिंकी खे 14 ॾींहनि जे रिमांड ते जेल मुंतक़िल करे छॾियो आहे। IG सिंध जावेद आलम ओढो ऐं कराची पुलिस आज़ाद खान पिंकी खे हथकड़ियूं न हणण जो नोटिस वरितो आहे। जांच लाइ कमेटी बि क़ाइमु कई वई। गफ़लत कंदड़ पुलिस एहलकारनि ख़िलाफ़ कार्रवाई करण जी हिदायत कई वई आहे। अवां खे अपडेट कयूं पिया अहम ख़बर जे हवाले सां। नाज़रीन, अहम ख़बर ॾियूं अवां खे कराची जे इलाइक़े गार्डन मां करोड़े रुपयनि जी मंशियात ऐं हथियारनि समेत गिरफ़्तार अनमोल उर्फ पिंकी खे मुकमल पुलिस प्रोटोकॉल सां हथकड़ियूं हिण खां सवाइ अदालत में पेश कयो वियो आहे। अदालत मंशियात फरोश औरत अनमोल उर्फ पिंकी खे जांच लाइ 14 ॾींहनि जे रिमांड ते जेल हवाले करण जो हुकुम ॾिनो वियो आहे। IG सिंध जावेद आलम ओढो ऐं कराची पुलिस चीफ आज़ाद खान पिंकी खे हथकड़ियूं न हणण जो नोटिस वठंदे जांच लाइ कमेटी क़ाइमु करे छॾी आहे, जंहिं त गफ़लत कंदड़ पुलिस एहलकारनि ख़िलाफ़ कार्रवाई करण जी हिदायत कई वई आहे। अहम ख़बर खां अवां खे अपडेट कयूं पिया त कराची जे इलाइक़े गार्डन मां करोड़े रुपयनि जी मंशियात ऐं हथियारनि समेत गिरफ़्तार अनमोल उर्फ पिंकी खे मुकमल पुलिस प्रोटोकॉल सां हथकड़ियूं हणण खां सवाइ अदालत में पेश कयो वियो आहे। अदालत मंशियात फरोश औरत अनमोल उर्फ पिंकी खे जांच लाइ 14 ॾींहनि जे रिमांड ते जेल हवाले करण जो हुकुम ॾेई छॾियो। IG सिंध जावेद आलम ओढो ऐं कराची पुलिस चीफ आज़ाद खान पिंकी खे हथकड़ियूं न हणण जो नोटिस वठंदे जांच लाइ कमेटी क़ाइमु करे छॾी, जंहिं त गफ़लत कंदड़ पुलिस एहलकारनि ख़िलाफ़ कार्रवाई करण जी हिदायत कई वई आहे। ही इंतहाई अहम ख़बर खां हिकु भेरो ॿीहर अवां खे आगाही ॾींदा हलूं त कराची जे इलाइक़े गार्डन मां करोड़े रुपयनि जी मंशियात ऐं हथियारनि समेत गिरफ़्तार अनमोल उर्फ पिंकी खे मुकमल पुलिस प्रोटोकॉल सां हथकड़ियूं हणण खां सवाइ अदालत में पेश कयो वियो आहे। अदालत मंशियात फरोश औरत अनमोल उर्फ पिंकी खे जांच लाइ 14 ॾींहनि जे रिमांड ते जेल हवाले करण जो हुकुम ॾेई छॾियो। IG सिंध जावेद आलम ओढो ऐं कराची पुलिस चीफ आज़ाद खान पिंकी खे हथकड़ियूं न हणण जो नोटिस वठंदे जांच लाइ कमेटी क़ाइमु करे छॾी आहे। अहम ख़बर खां अवां खे नाज़रीन आगाही ॾियूं पिया त कराची जे इलाइक़े गार्डन मां करोड़े रुपयनि जी मंशियात ऐं हथियारनि समेत गिरफ़्तार अनमोल उर्फ पिंकी खे मुकमल पुलिस प्रोटोकॉल सां हथकड़ियूं हणण खां सवाइ अदालत में पेश कयो वियो आहे। अदालत मंशियात फरोश औरत अनमोल उर्फ पिंकी खे जांच लाइ 14 ॾींहनि जे रिमांड ते जेल हवाले करण जो हुकुम ॾिनो वियो आहे। कराची जे इलाइक़े गार्डन मां करोड़े रुपए जी मंशियात ऐं हथियारनि समेत गिरफ़्तार अनमोल उर्फ पिंकी खे मुकमल पुलिस प्रोटोकॉल सां हथकड़ियूं हिण खां सवाइ अदालत में पेश कयो वियो आहे। हिन ख़बर जा वधीक अपडेट्स मालूम करण लाइ असां राब्तो कयो आहे कराची में सिटी न्यूज़ जे रिपोर्टर अब्दुल ख़ालिक मंगी सां। ख़ालिक, ॿुधाए पियो वञे त अदालत मंशियात फरोश औरत अनमोल उर्फ पिंकी खे जांच लाइ 14 ॾींहनि जे रिमांड ते जेल हवाले करण जो हुकुम ॾिनो आहे। कहिड़ा अपडेट्स ॾींदव? अनमोल पिंकी खे अदालत पारां 14 ॾींहनि जो जिस्मानी रिमांड ॾिनो आहे, जंहिं ते कराची पुलिस चीफ SSP ॾखण ऐं ॿियनि ऑफिसरनि खे तलब कयो आहे, जंहिंमें DIG ॾखण, SSP ॾखण ऐं जेको आहे SSP सिटी इन्वेस्टिगेशन खे तलब कयो आहे, जॾहिं त नामी गिरामी मंशियात फरोश औरत जेका आहे अनमोल पिंकी उनखे हथकड़ियूं न लॻणियूं, उहा जेका आहे अदालत में पेश आहिनि। जॾहिं त मूंखे ॿ जेके ऑडियो उनजा बि मिलिया आहिनि, जिन में जेको आहे त पुलिस वारनि खे धमकी ॾेई रही आहे ऐं चई रही आहे त हू हुनखे कुझु बि नथा करे सघनि ऐं काफ़ी अरसे खां जेको आहे त हू मुख़्तलिफ़ इलाइक़नि में मंशियात फरोश कंदी आहे ऐं केतिरा ई पुलिस ऑफिसर आया विया, पर पिंकी अनमोल जेका आहे हुनखे कुझु न आहिनि करे सघिया। अहिड़ा ऑडियो जेके आहिनि उहे मूं वटि पहुची विया आहिनि, जिनमें हू पुलिस वारनि खे गार गंद बि करे रही आहे। पुलिस हिन वक़्तु हुनखे गिरफ़्तार कयो, पर हुनखे जेको प्रोटोकॉल ॾिनो आहे उन खां पोइ पुलिस में बि हिन वक़्तु सरसलो मची वियो आहे। IG सिंध जावेद आलम ओढो, घरू वज़ीर आनंद जार ऐं पुलिस चीफ जेको आहे हिन वाक़े जो सख़्ती सां नोटिस वरितो आहे। हिकु तरफ़ सिंध में मंशियात फरोशनि ख़िलाफ़ कार्रवाई कई पने, ॿिए तरफ़ जॾहिं मंशियात फरोश कोर्ट में पेश थियनि था त उते खेनि जेकॾहिं प्रोटोकॉल मिले थो त पुलिस मथां हिकिड़ो सवालिया निशान जेको आहे त लॻायो पने। हिन वक़्तु IG सिंध घरू वज़ीर हिन जो सख़्ती सां नोटिस वरितो आहे। हिकु कमेटी बि जोड़ी आहे, जंहिंमें DIG ॾखण बि शामिल हूंदो, सिटी ऐं SSP ॾखण खे बि जेको आहे त कराची पुलिस चीफ पाण वटि घुराए वरितो आहे ऐं हिन वाक़े जी जेका समूरी जांच करे IG सिंध ऐं घरू वज़ीर खे
रिपोर्ट पेश कंदासीं। ठीकु आहे ख़ालिक, अपडेट करण लाइ वॾी महिरबानी।